من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون. نحن أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون نزلا من غفور رحيم. صدق الله المولانا العظيم. درود شریف دل جو محبت سان اللهم صل على سيدنا وشفيعنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. न दुनिया से न दौलत से, न दुनिया से न दौलत से, न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है, सिर्फ खुदा को याद करने से। शाह साईं तो चे जे जोगी थियणो भाए, जे जोगी थियणो भाए तरली खणी न रुल्लो, वेड़े वेयो वजूद में पोकर हेकड़ा यजो हुल्लो, तो पाणा मुल छो तो पिने पेना गन खाओ। अजीजान गिरामी, वाजिबुल एहतराम, अजीज दोस्तों, बुजुर्गों भाईरो,
अल्लाह ताला जल जलालहु जे फज़ल ऐं करम सां अज 14 सफ़र जी रात तवां सां पंहिंजे रब करीम के राज़ी करण जे इरादे सां इन ॻोठ अलाहाबाद चांडे में गॾु थियाऊं। दुआ आहे अल्लाह ताला खां त अल्लाह ताला मोहतरम बिरादरम मुफ्ती सनाउल्लाह चांडे साहब जे मेहनत के पंहिंजे बारगाह में कबूल ऐं मक़बूल फरमाए। ऐं दुआ आहे अल्लाह ताला खां त अल्लाह ताला शाला अवां असांजे हाज़िरीअ के भी पंहिंजे बारगाह इलाही में कबूल मक़बूल ऐं मंजूर फरमाए। क्योंकि मूंखां पहिरियां काफ़ी उलमा इकराम अवां के मुफ़सल बयान ॿुधायो आहे, पर मूं भी अवां जे आॾो अल्लाह ताला जे मुक़द्दस पाक किताब कुरान मजीद मंझा चंद लफ्ज़ तिलावत किया तम। दुआ आहे अल्लाह ताला खां त अल्लाह ताला शाला अवां असांखे जो टेम दुनिया में राहे त इन रहमत वारे कुरान पाक सां इश्क ऐं मोहब्बत नसीब फरमाए। ओ पोड़ो नौजवानो मुबारक आवां के जो आवां सर्दी सिर ते सठी आ, पर इन रहमत वारे कुरान पाक जी दामन न छड़ी आ। उन्हीअ सोने जे ॿुधण जे लाइ आया हो जंहिंजो पाण त सवाब, जंहिंजो ॿुधण, जंहिंजो ॿुधाइण त सवाब आ, जंहिंखे छातीअ सां लाहिण त सवाब, जंहिं हस्तीअ खे ईअं मिठी ॼण त सवाब, पर समूरा गरजी वॾे आवाज़ सां चओ त जंहिं हस्तीअ जो चवईं दीदार करण बि चओ सवाब को ख़ाली कोन्हे। ॾाढियां चओ न सुभान अल्लाह, छो त सभु कुझु क़ुरान पाक में आ। जेके मूं क़ुरान पाक जा लफ़्ज़ मुबारक खुतबे में तिलावत कयो में फरमाई इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। फरमाई उहे शख्स जन दुनिया में चयो त अल्लाह असांजो रब आहे, अब तव्हां असांजो रब केरु? ॾाढियां ॻाल्हाए तव्हां असांजो रब केरु? चओ तव्हां असांजो उहो रब आहे चओ जीअं ज़मीन खे विछाणो बणायो। अचो पढ़ो क़ुरान पाक। तॾहिं तो चए अलम नजअल अर्ज़ अलम 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 नजअल अर्ज़ मिहादा मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता। सुभान अल्लाह। चुप मिनल माट सिपारो टियों सूरत जो नालो सूरत नबा। कुरान तो चे अलम नजअल अर्ज़ मिहादा, चे तो तां जे लाइ ज़मीन खे विछाइण वारो केरु? अब ॾाढियां ॻाल्हाए व खलकनाकुम अज़वाजा, चे तो तव्हांखे जोड़ो जोड़ो करे पैदा करण वारो केरु? वजअलना
नौमकुम सुबाता चए तो तव्हांजे लाइ निंड के पैदा करण वारो, निंड के तव्हांजे लाइ सुकून जी निंड करे पैदा करण वारो केरु? ॿुधो अल्लाह बाद वारो तव्हां सां निंड तो कराए, पाण निंड ते ठहियो पर तो ऊत को भी पाका कुरान तो चलाता हुलू सिनतू वला नऊम के तो मां निंड ते ठहियो ऊत को भी पाका जे मां निंड कया त पूरी दुनिया जे जहान जा तख्ता ही निकरी वञण तव्हांखे निंड तो कराया के तो मां जागी तव्हांजी निगहबानी तो कया। केरा निगहबानी करण वारो लिखियल काथे आ चओ कुरान पाक में, तॾहिं तो चए फल्लाहु खैरुन हाफिज़ा हाफिज़न व हुवा अरहमुर राहिमीन। चए तो तव्हांजी भले में भली निगहबानी करण वारो केरु? ॿुधो ओ पोरनो जवानो उन्हीं रब के न विसारियो लड़ी अचोनी जे तॾे ते अञा पढ़ां कुरान पाक तॾहिं तो चए अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा फ़िराशा वस्समाअ बिनाअ वअनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समरात रिज़्क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन वअनतुम तालमून। रब तो चे ज़मीन के विछाइण वारो केरु? हाणे जाडो पढ़दुम हिकु अल्लाह। ज़मीन के विछाइण वारो केरु? वस्समाअ बिनाअ चए तो आसमान के छत बनाए बियाण वारो केरु? घणा आहिनि आसमान? हिकु ॿ टे ना कुरान तो चए सबअ अल्लाह सबअ 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 समावातिन तिबाका मा तरा फी खल्क़िर रहमान। चए तो सत आसमान बिना थंबे तूणीअ जे तबका तबका करे बिहारण वारो केरु? ॾाढियां ॻाल्हि आहे। हे तो चए वस्समाअ बिनाअ आसमान के छत करे बिहारण वारो केरु? वअनज़ल मिनस समाइ माअ चए तो आसमान मो बारिश के वसाइण वारो केरु? मिनस समरात रिज़्क़न लकुम बरसात वसाए तव्हांजे ज़मीननि के आबाद करे अन्न अनाज मेवा फल फ्रूट पैदा करण वारो केरु? जेको रब ज़मीन मां अन्न अनाज मेवा फल फ्रूट पैदा करे तो खाराए। अरे आया को उन्हीं रब जो दरवाज़ो न छड़जो। तॾहिं तो चलऊ लौ नशाअ जअलनाहु उजाजन फलौला तशकुरून अफरअयतुमुन नार अल्लती तुरून अअनतुम अंशातुम शजरतहा अम नहनु मुनशिऊन नानु जअलनाहा तज़किरतन व मताअन लिलमुक़विईन फसब्बिह बिइस्मि रब्बिकल अज़ीम। सिपारो 27 सूरत वाक़िया ॾाढा चो सुभान अल्लाह। और अब तो चए ये जमीन ते वेठाओ इन जमीन के अरबी पाण पे कायो
रेज भी पान दिनो रेज जे अंदर अन्न जा दाना तां उछलाया इन जमीन में लोह के पूरो लोह के भी गारे तबाह थी करे ताजे अन्न जे दानन जी हिफाजत करे सावा सला पैदा करण वारो केरो तरी त खुतबा ते हाले जी में हज़रत से अहमदुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैह इन लफ्ज़न को पो हे शेर पढ़ियो केरो जे तो हर गिया है के अज़मीर रोयत वातू ला शरीक लहू गोयत जे तो जमीन मुसल्लो भी चुंब कढी सब कुडी दो तो अचे त अल्लाह हिकु तव ॿियो कोई कोने अचो पढ़ा कुरान तरी तो जे इन्नमा इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम समूरा चौथा असांजो माबूद अकेलो आ जो कोई शरीक ऐं भाईवारो कोन्हेसि धाणा है नवा धाणा धाणा कुरान तो चे कुरान कुल सोना चाहो ये पांजा नबूवत वारा गुलाबी लब मुबारक चोरे चाहो पुतो चांदियो साहबो बीको मवारो इर्दो गिर्द खो अचण वारो पुतो रब न सोने को तो ऐलान कराए जेको हा करे त चो हिलालो ना करे त हराम जेको सोनो मुर्की पवे तो जन्नत जा 8 दरवाजा खुली पवन जेको रोई पए तो रब जे रहमत के जोश अचे उन महबूब को रब ऐलान तो कराए चई कुल सोना चाहो ये गुलाबी लब मुबारक चोरे चाहो बुधो दुनिया मारो मां चवंदो दुनिया जे गुलाब जा गुला एतरा गुलाबी कोन दुनिया जे गुलाब जा गुला एतरा सोना कोन छो जेड़ा मुझे महबूब नबी दिलबर नबी अनवर नबी मुनवर नबी मिठड़े मोहम्मद मुस्तफा साईं जा चाहो लब मुबारक गुलाबी सोना तरी तो चे कुल सोना चाहो सही मां चवां त छा चवां चई चो आहदो अल्लाह सोना चाहो तो अल्लाह अकेलो जात में भी अकेलो सिफात में भी अकेलो तसरुफात में भी अकेलो इल्म में भी अकेलो इल्म में भी अकेलो पर अल्लाह समद आए अकेलो बेनियाज़ा जी बने से तीए करे आए अकेलो पर कंहिंजी भी परवाह कोन्हेसि आए अकेलो पर मुल्क जो मालिक पाण पढ़ कुरान करी तो चे कुल सोना चाहो सही भला चवां त छा चवां चई तो अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तउतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर थका उठा देना था चो सुभान अल्लाह कहीं सोना चाहो तो मुल्क जो मालिक मां वायदो किया जाडो पढ़दुम हिकु अल्लाह जाडो पढ़दुम हिकु अल्लाह मुल्क जो मालिक इज्जत जण वारो जिल्लत जण वारो मौतों हयाती जण वारो नफ़े ऐं नुक़सान जण वारो ॿियो कोई कोन्हे हिकु अल्लाह अञा ॿुधो क़ुरान खरी तो चए इन फी ख़ल्क़ि समावात वल अर्ज़ वख्तिलाफिल लैल वन नहार लआयातिल लिउलिल अलबाब और तो चाहे जमीन और आसमान के खलकण वारो केरो रात मां मते ॾींहुं आण वारो केरो ॾींहं मां मते
और आतान मारो केर दिसंदन जलाए ये निशानियों काफी दियनो मटे रात करण वारो अल्लाह रात में मटे भी करण वारो अल्लाह ओ रब के विसारे विहण वारो ॿुधो ओ जवानीअ ते नाज़ करे गिरेबान खोले बाहूं लोडे ॾखण जे बाज़ार में घुमण वारो छाते मामा कई तव आकड़ न कयो वॾाई न कयो तकबुर न कयो छो क़ुरान तो चए अल्लाह ला इलाहा अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। जे तो ॾाढनि खां ॾाढो तमा पाण छो त मां पूरी दुनिया ते मौत तो आणिया जे तो मां पाण हमेशा जीअरो ई जीअरो आ केरो हमेशा जीअरो आशिक़े कुरान बुलबुल बयान हजरत मौलाना अल्लामा अब्दुल हमीद लुंड साहब दसे विया त मां सभिनि खे इहा गुज़ारिश थो कयां त कुरान घणो पढ़ो तंहिंजे करे इंशाअल्लाह मां भी हिन खां ॿाहिरि न वेंदुमि। अॼु अचो इहे कुरान पाक जूं लोलियूं ॼाओ ओ जीअं अम्मा बच्चे के हिंडोरे में सुमारे हिंडोरो भी लोॾींदी आहे लोलियूं भी ॾींदी आहे अचो इहे कुरान पाक जूं लोलियूं ॾिनियूं वञाव। कुरान तो चए अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। जे तो ॾाढनि को ॾाढो तमा पाण छो त मां पूरी दुनिया ते मौत तो आणिया जे तो मां पाण हमेशा जीअरो ई जीअरो आ अब हमेशा जीअरो केर लिखल काथे आ कुरान पाक में सिपारो 27 सूरत जो नालो सूरत हदीद आयत नंबर 3 जी शुरुआत कुरान तो चे हुवल अव्वल हुवल अव्वल हुवल अव्वल वल आखिर वज़्ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। कुरान तो चे अव्वल भी अल्लाह अव्वल भी आखिर भी होयो भी आहे भी रहंदो भी अकेलो अल्लाह सूमरे जी गाल कोने खुदा जो कुरान सिपारो 27 सूरत जो नालो सूरत रहमान खुदा जो कुरान फरमाया कुल्लु मन अलैहा फानियु व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। अर्श वारो तो चई जॾहिं का शइ न हुई तॾहिं बि मां हुयुसि वरी चए तो जॾहिं का शइ न रहंदी तॾहिं बि रहण वारो ओ आकड़ करण वारो ओ वॾाई करण वारो छाते मामा कई तव पढ़ो कुरान फरमाया अल अता सिपारो 29 सूरत जो नालो सूरत दहर कुरान तो चे अल अता अलल इंसान हीन मिन दहर लम यकुन शैअन मज़कूरा इन्ना खलकनल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा। वरी तो चे सुम्म खलकनल नुतफता अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामा इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्म अनशअनाहु खलकन आखर फतबारकल्लाहु ahsanul खालिकीन।
वरी तो चे कुरान हेरे हेरे कुरान तो चे वजअल लकुम समा वल अबसार वल अफइदत कलीला वल अफइदत कलीलम मा तशकुरून। अन्या बुधो कुरान ते तो अलम नजे अल्लाह ऐनैन वलिसाना वलिसाना वशफतैन वहदैना उन्नजदैन। तरी तो चे कुरान पाक फरमाया वनफख फीहि मिर रूहि वजअल लकुम समा वल अबसार वल अफइदत कलीला वल अफइदत कलीलम मा तशकुरून। हाणे समूरा चो जियो कुरान जियो ॾाढियां चओ अञा ॾाढियां चओ चो जियो कुरान जियो सोना तू पाण भी सचो तू पाण भी सचो तुझा लफ्ज़ मुबारक भी ॾाढियां तुझूं आयतूं मुबारक भी तुझा रुकू मुबारक भी तुझूं एमियूं मुबारक भी सचूं तुझा सिपारा मुबारक भी सच्चा छो त तूं पाण सचो ई चओ सचो आ। सचो कुरान तो चए अल अता अलल इंसान हीनुम मिन दहर लम यकुन शैअन मज़कूरा। अर्शवारो तो चए वो वक्त तो याद क्यों हो जॾहिं तव्हांजो नाम निशान न हो गॾियल नुतफ़े मूं मटे तव्हांखे ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ करे पैदा करण वारो केरु। ॾाढियां चओ तो असांखे ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ करे पैदा करण वारो केरु। भला ठहिया छा मूं सोन जे पाणीअ मां चांदीअ जे पाणीअ मां न न न न कुरान पाक तो चओ अलम यको नुतफ़तम मिन मनी युमना। रब तो चे एड़ो गंदो पानी जेको जिस्म मां टपो ॾेई निकिरंदड़ एड़ो गंदो पानी। कुरान तो चे सुम्म खलक़नल नुतफ़त अलक़तन फखलक़नल अलक़त मुज़ग़तन फखलक़नल मुज़ग़त इज़ामा इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्म अनशअनाहु खलक़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। रब तो चई इन गॾियल नुतफ़े खे मटे रत जो दिगड़ो बणाइण वारो केरु। परमात्मा इन गॾियल नुतफ़े खे ओ जंहिंजो खज़ानो मर्द जे पुठीअ में जंहिंजो खज़ानो औरत जे छातीअ में हम बिस्तरे खां बाद मुलाकात खां बाद दखल ऐं दुखूल खां बाद इन गॾियल नुतफ़े खे रेम जे अंदरि बीहारण वारो केरु। वरी 40 ॾींहंनि खां बाद रत जो दिगड़ो बणाइण वारो केरु। मां वाइदो कयो आहे जाॾो पढ़ंदुमि हिकु अल्लाह क्योंकि अॼो को मौज़ू ही तो ही था अल्लाह अल्लाह। गॾियल नुतफ़े खे मटे रत जो दिगड़ो बणाइण वारो केरु। रत जे दिगड़े मूं मटे बूटी बणाइण वारो केरु। बूटीअ मूं मटे सरणियूं सरणियूं अरड़ियूं पैदा करण वारो केरु। हरणियुनि जे मथां मास चाढ़ण वारो केरु। हा गॾियल नुतफ़े मूं मटे अलम नजे अल्लाह ऐनैन वलिसाना वलिसाना वशफतैन वहदैना उन्नजदैन। गॾियल नुतफ़े मूं मटे ॾिसण वारियूं अखियूं ॼण वारो केरु। ॿुधण वारा कन वलिसाना ॻाल्हाइण वारी ज़बान ॼण वारो केरु। अन्या ॿुधो कुरान पाक तॾहिं तो चए वजअल लकुम समा। हा कुरान तो चए वनफ़ख़ फीहि मिर रूहि वजअल लकुम समा वल अबसार वल अफइदत कलीला वल अफइदत कलीलम मा
तशकुरून। जॾहिं औरत खे हमल थींदो आहे 5 महीना गुज़रंदा आहिनि पोइ जेॾियूं साथियूं पुछा कंदियूं आहिनि अधी ॾे त ख़बर आहे बच्चो पेट जे अंदरि चुरपुर करे थो या न। और अब तो चइना अमड़ जे पेट जे अंदरि तव्हांजे जिस्म जे अंदरि रूह खे पैदा करण वारो केरु? ॾाढो चवणो इन जिस्म जे अंदरि रूह पैदा करण वारो केरु? अखियूं ॾियण वारो केरु? कन ॾियण वारो केरु? अञा ॿुधो क़ुरान ओ जहिड़े टाइम ते चमड़े जी चादर चढ़ंदी आहे और रब जी मर्ज़ी आहे कारे रंग जो ठपो आणे रब जी मर्ज़ी, भूरे रंग जो ठपो आणे रब जी मर्ज़ी, पुट हुजण जो ठपो आणे रब जी मर्ज़ी, न्याणी हुजण जो ठपो आणे रब जी मर्ज़ी। हा रब जी मर्ज़ी आहे न पुट जो ठपो आणे न न्याणीअ जो, 3 जिन्स बणाएसि आहे को जेको हिनखे पुट ऐं न्याणी त करे ॾेखारे। आहे कंहिंखे ताक़त? ओ पूरी दुनिया जा वली पिया अथव ईअं गिचीअ में गारा करे वेहोन पर वञी बासियोन। रब तो चए जंहिंखे मां पुट कयां को न्याणी करण वारो कोन्हेसि, जंहिंखे मां न्याणी कयां पुट करण वारो कोन्हेसि, पर जंहिंखे मां 3 जिन्स बणाया उनखे न को पुट करे ॾेखारींदो न न्याणी करे ॾेखारींदो। इहा ताक़त रखण वारो केरु? अचो खुदा न रब खे न विसारो। तॾहिं तो चए तबारकल्लज़ी बियद तबारकल्लज़ी बियद इल्मुल व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। बेटा इन उलमा इकराम पूछा क्यों तबार बरकत वारी अल्लज़ी उन अल्लाह जी ज़ात बियद यद यद चुबो हथ खे के बियद इल्मुल्क जंहिंजे थमिया मुल्क जी बादशाही अब मुल्क जो बादशाह केरु? वहुव अला कुल्लि शैइन क़दीर। हर शइ ते ताक़त ऐं कुदरत वारो केरु? अचो उनखे अकेलो करे मञियो, उन सां ॿिए खे शरीक ऐं भाईवार न बणायो। तॾहिं तो चए इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। चई शिरक वॾे में वॾो गुनाह। अञा ॿुधो क़ुरान तो चए वकाल। अब थका तो ना आयो भला पक्का तो ना आयो न पक्का भी ना आयो थका भी ना आयो। कुरान पाक में चए वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। चए तो तव्हांजो पालनहार सॾु तव्हांजो त जियो मां कयां। सही भला पोइ सॾु जो कयूं त केतिरो वेझो आहे हेॾे सही भला जे सॾु जो कयूं त केतिरो वेझो आहे। कुरान तो चए वन अन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। रब तो चए अबू तव्हांजो तव्हां खां परे, अम्मा तव्हांजी तव्हां खां परे, घरवारी तव्हांजी तव्हां खां परे। ॿियो त चयो हे साह वारियूं लॻा जंहिंसां ॻाल्हायो था चए तो इहे बि परे अथव, मां अञा चई वेझो ई वेझो आहियां। अब पोइ सॾु कंहिंखे कजे? अञा ॿुधो क़ुरान तॾहिं तो चए कुल मन युनज्जीकुम फिज़्ज़ुलमातिल बर्रि वल बहर। रब तो चए दरियाहनि में हो, समंदरनि में हो, जबलनि में हो, कातनि जे थो उते सॾु तव्हां कयो त चए तो जीव जीव मां कयां। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह वाक़ियो लिखियो आहे। हिकिड़ो बादशाह थी पियो बीमार, हकीमनि खे घुरायई, चई इलाज कयो।
हकीमत अचन फलाने आरे पारे हसीन जमील शहजादो बच्चो जे उनके कोंदा से उन जी रस्तो उन जो पितो तुझे पेट में पवंदो पोइ तोखे सिहत मिलंदी। बादशाह जे हुकुम जी देर आहे खुशामदी डुकंदा हुआ नंढड़ो बच्चो जॾहिं बचन सां रांदि पियो केॾे पकड़े आया चई बच्चो आंदो आहे चई हकीमनि खे घुरायो आया हकीम चई बच्चो आयो आहे ॾिसो त सही ॾिसी चयो साईं जेको बच्चो ॾसियोसीं उहो इहो बच्चो आहे इनखे कोंदासीं इन जी रतो इन जो पितो तुझे पेट में पवंदो पोइ तोखे सिहत मिलंदी। बादशाह चयो तकड़ न कयो पहिरियों वज़ीरनि खे घुराया वज़ीरनि सां मशवरो कया बच्चो कुआं आया न वज़ीर था चवनि मर्जा कुआं बच्चा खोड़ थींदा पर तो जहिड़ो बादशाह न मिलंदो। बादशाह तो चए पियो पहिरियों वक़्त जे मौलविन खे वठी अचो फतवा वठान खुशामदी मौलवी आया बादशाह जा तनख़्वाहदार चई बच्चो कुआं आया न चई बच्चो कुआं बच्चा खोड़ थींदा तो जहिड़ो बादशाह न मिलंदो। बादशाह चयो ठीकु आहे जलादन खे घुराई चई काचियूं लायो बच्चे खे कोण आहे बच्चे जी दीद दरवाजे में आओ। बादशाह तो चए वञो हिन जे अबे अम्मा खे वठी अचो आया हिन जा अबो अम्मा। बादशाह तो चए ॿियो त हवालो बच्चो तव्हांजो आहे कुआं आया न हिन जी अम्मा थी चए बादशाह इन बच्चे जे लाइ मां दुख सटाम इन बच्चे जे ॼमण वारी घड़ीअ ते मां तकलीफ़ूं सटियूं में तूं बादशाह असां रहियत आहियूं जेकॾहिं बच्चो कुआं में असां मिसकीन आहियूं पर बादशाह इहो मामलो पंहिंजे अल्लाह जे ज़ात जे हवाले था कयूं। अल्लाह अम्मा इहे जुमला चई अम्मा सजदे में वई इन जे अबे ॾे बादशाह नज़र कई चई शादी मर्ज़ी चई पहिरियों मूंखे कोहाए पोइ बच्चे खे मां बच्चे खे कुसदो कीअं निसन में बतूं बादशाह असां गरीब मामलो अल्लाह जे ज़ात जे हवाले था कयूं। हिन जो अबो बि सजदे में वियो बच्चो ईअं हकीम ने निहारे खुशामदी मौलविन ने निहारे वज़ीरन ने निहारे जलादन ने निहारे अबे अम्मा ने निहारे बादशाह ने निहारे निमाना नेण खणी मथे नज़र करे तो चए ए जानन जा पालनहार खुदा अल्लाह आए मुंहिंजा रब दुनिया जे बादशाहनि जे बादशाही मालातन जा दरवाजा ॾींहं जो खुलियल राति जो बंदि तूं उहो बादशाह जो तुंहिंजे बादशाहीअ जा 24 कलाक दरवाजा खुलियल ई खुलियल थी। अल्लाह अल्लाह आए मुंहिंजा रब तुझो वाइदो आहे उदऊनी अस्तजिब लकुम सदु तां कयो जियो मां कयां। अल्लाह जादो कानो दरवाजा बंद अजु बचाइण वारो तूं पाण ग़ैबी आवाज़ आयो ओ बाना नरो अजु तुझे रब तोखे कातिन मो बचाए छॾियो थी। ॾाढे चवण सुभान अल्लाह जेको बच्चो रोए पियो हाणे मुड़के पियो बादशाह नज़र करे चयो शहज़ादा ओ पुट शहज़ादा चई वेझो अचो भाकुर पायाई भाकुर पातई चई पुट अॻो रोए पियो हाणे खिले तो इएं छो जान कुसजी वई बच्चो मुर्की तो चे बादशाह केड़ी ताकत आ जलादन खे केड़ी ताकत आ कातन खे जेके माखे कोन्हियो तॾहिं बचाइण वारो मुंहिंजो रब जो मौजूद
अल्लाह अकबर। नारो हणा मुजाहिदन जिया। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत। बादशाह तो चे जान कुछ जीवई चे छो चढ़ियो थियो आहे नबियन जी मर्ज़ी नाली तुझी काथों हलंदी। ओड़े तनियार अब्बो भी नबी बच्चो भी नबी। जे अब्बे जी तारीफ कुरान में, जे बच्चे जी तारीफ कुरान में। फरमा तो वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहू कान सिद्दीकन नबिया। दादे चवण सुभान अल्लाह। वरी तो चे वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहू कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिया। अल्लाह रब तुझे किताब में जिक्र याद कयो मुझे इब्राहिम जो कि जेको मुझो सच्चो नबी हो। वरी तो चे वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहू कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिया। बच्चो हिया मुड़ के पे मुड़ के चई बादशाह जदी नबियन जी मर्ज़ी न हली तुझी काथों हलंदी। उहो बच्चो उहो अबो मीना जे मैदान में अबो तो चे बच्चे के कुहा। बच्चो तो चे मां कुछ जा अरब तो चे कुआनो नदींदो मां पो मर्ज़ी कंहिंजी हली। अब ॾाढियां ॻाल्हाए खलीलुल्लाह सुतो पियो आहे ख्वाब पे लॻई त प्यारे में प्यारी शइ कुर्बान तो क्या वेठाइण उलमा इकराम पुछा क्यों सुबुह थियो हिक दाची न बन्ना दाचिन जो दाणो कुर्बान कई। वरी रात जो सुम्हियो ख्वाब लॻई टे ॾींहं ते ॾौण जो दाणो कुर्बान कई। टे ॾींहं ते सम्झी वियो त प्यारे पुट इस्माईल ॾे इशारो आयो घर ॾे। प्यारी घरवारी बीबी हाजरा को पुछा तो करे हाजरा चईंदी कि मुझो नंढो इस्माईल काथे आ। चई इस्माईल वेठो आ। चई सॾु करेसि गुस्ल करायसि नवां कपिड़ा पारायसि सीधे सरमो करायसि। चई छो? चई प्यारो पुट प्यारो करण तो वञासि। दुनिया वारो नंढड़ो इस्माईल सोणो अग में हो वेतरो गुस्ल करे मथे मुबारक जे वारन मुबारकन के तेल हणी ठणी ॾई अखियुनि में सुरमो पाए अब्बे जे भर में बीठो आ। अल्लाह अकबर। मां चवंदा सोणो अग में हो वेतर अखियुनि मुबारकन में सुरमो लॻो मथे मुबारक जे वारन ते तेल लॻो ठणी लॻी। इस्माईल केॾो न सोणो लॻंदो हूंदो। अल्लाह अकबर। ओॾो नबीअ जी ज़ाल आ पर ग़ैब जो पतो कान तो पएसि। हेॾे मारे हे क़ुरान पाक मुंहिंजे मथे ते आ। नबीअ जी ज़ाल आ, नबीअ जी ज़ाल आ पर ग़ैब जो पतो कान तो पएसि त बच्चे इस्माईल सां खलीलुल्लाह प्यार करण तो वञे या बच्चे के कोहण तो वठी वञे। काती भी खई रसो भी खई पर बीवी हाजरा खे पतो ही न पियो नबीअ जी ज़ाल पर ग़ैब जो पतो कान तो पए। पढ़ा कुरान फरमाए कुल सोना तू भी चओ कुल ला यअलमु मन फिस समावात वल अर्ज़िल ग़ैब इल्लल्लाह। सोना तू भी चओ ज़मीन आसमान जो ग़ैब ॼाण वारो केरु। ज़मीन आसमान जो ग़ैब ॼाण वारो केरु नबीअ जी ज़ाल पर जो ग़ैब जो पतो कान तो पएसि। हेॾे मारे में तो तमीमियूं मीना जे मैदान ते पहुता। ॿुधो ओ पोड़ो नौजवानो अॼु दिलि जे कननि सां ॿुधो इंशाअल्लाह उहा अखे अखी कोन्हे जे मां ॻोढ़ा न ॻड़नि।
अल्लाह बच्चे के हथ थमिनियूं मीना जे मैदान ते पहुता जे इस्माइल ओ पुत्र इस्माइल चई जी बाबा चई पुत्र हिते साम्हूं भी बच्चो साम्हूं बीठो आ अबो पढ़ते आयो हेरे मारे तक ये बाहों मुबारक खोले सीनो मुबारक जाहिर कई कि इस्माइल ओ पुत्र इस्माइल चे तो जी बाबा के पुत्र डुकंदो अचो भाकुर तपाए वाह खुदा तुझी ताकत बच्चो डुकंदो आयो अबे शादी सां लातो एडो चुमियो अखिन मुबारकन मां गोरा मुबारक अता करने इस्माइल चई जी बाबा के पुत्र पुठी रो पे मोट डुक जाई ना बच्चो पुठी रो तो वने अबे जी दीद बच्चे में आ बच्चे दे निहारे मथे निहारे तो चए ए जान जा पालनहार खुदा आय अल्लाह दुआऊं घुड़ी बच्चो वतो माई अल्लाह प्यारे पुत्र के कुर्बान तो क्या और अब मुझे बच्चे जे कुर्बानिया के कबूल कजाए अल्लाह ननड़ो इस्माइल अगिते सजे कुले मुबारक ॾांहुं कंधो हराए पोइते नज़र कई चए तो बाबा ओ बाबा रोजानो भाकुर पाईंदो आए बाबा रोजानो चुमियूं ॾींदो आए बाबा हूअं न रोईंदो आए अॼु अखियुनि मुबारकनि मां गोरा मुबारक अता करण बाबा इएं छो इते अबे काती भी कढी आ रस्तो भी कढियो आ जेके खलीलुल्लाह दर्द भरिया जुमला ॻाल्हाया और रब के एड़ा तवणी विया जो तो कुरान पाक में आयत बनाए रखई से सही भला चई छा कुरान तो चवे ये बच्चे ने निहारे चई या बुनैया इन्नी अरा फिल्म नाम अन्नी अज़बौका फंजुर माज़ा तरा कौल या अबती फालो माँ तो उमर बच्चो रोई तो चए सत्तजिदुनी इंशा अल्लाह मिन साबिरीन बाबा एक काती आंदी थी छो बाबा रसो आंदो थी छो चई पुत्र वे जो आओ अज मां तोखे कोण जे लाइ वठी आयो आ दे त हवाल तुझी मर्जी छाए चई बाबा अज मां वचन तो क्या बाबा मां वायदो तो क्या इंशाअल्लाह मां के सब्र वारन मोलांदी बाबा पहिरियों चवे हाँ अम्मा आजना जो मूंसां ॾाढो प्यार जो अम्मा वात मुबारक मां चबाजल गिरव कढी मूंखे खाराईंदी आ बाबा पहिरियों चवे हाँ अम्मा सां भाकुर पाया पहिरियों चवे हाँ अम्मा खे मिठियूं ॾेई मोकिलाए अचां पर बाबा टे वसियतां तो कयां टई कबूल कजाए पुत्र केड़ियूं जे पहिरें नंबर ते कातीअ खे तिखो कजाए छो त आख़िर चमड़ी वढबी और रगू कटबियो मांस वढबो बाबा पहिरें नंबर ते कातीअ खे तिखो कजाए हेॾे मारे तक ॿिए नंबर ते कपिड़े जी पट्टी अखियुनि ते बधजाए पंहिंजी अखियुनि मुबारकनि ते बि
मुझे अखिन मुबारकन ते भी ऐं 3 नंबर ते जॾहिं मां कुसजी वेंदुसि मुंहिंजी रत मुबारक निकिरंदी मुंहिंजो पेराणो रत में रंगीन थींदो बाबा मुझे रत वारो पेराणो मुझे अम्मा हाजरा के दी जाए ऐं मां नंढड़े इस्माइल जा सलाम भी चो जांस। अल्लाह बाबा रसो छो आंदो थी चई पुट बाहूं पुठड़ी मुबारक जे पोयों बढ़ाए बधंदो मां जंघूं बधंदो मां चे तो बाबा बाबा ईज़ा वकेला भी अचन बाबा मां हथ कोन चोरींदुसि पैर मुबारक कोन चोरींदुसि बाबा रसो न बधजाए बाबा क़यामत जो ॾींहुं थींदो हर को रब जे कोरट में ईंदो मां भी पेश थींदुसि वजल सिसी मुबारक हथ में खयूं ईंदुमि मां रब पुछा कंदो हे केरा मां चवंदुमि अल्लाह मां उहो इस्माइल आहियां जो तुझे नाले ते गर्दन मुबारक कटराए आयो आहियां। बाबा कातीअ खे तिखो कर बाबा देर न कर अल्लाह अकबर अबे काती तिखी कई आहे तफ़सीरनि जे अंदर तो अचे जो हीअं पत्थर ते पे आई त पत्थर भी टुकड़ियूं टुकड़ियूं पे थियो चई पुट काती तिखी कई आहे वेझो आहे कुरान तो चे फलम्मा अस्लमा वतलहू लिल जबीन बच्चे के पकड़े पुठी रोले चाहिए जबीन जे तरफ काती कंध ते आ एरे मारे तक कपड़े जी पट्टी मामूली कपड़े जी पट्टी अखिन मुबारकन ते बधी पई आ ओडो शैतान के वारो मिलियो आयो दरवाजो खड़कायई अम्मा हाजरा थी चवे केर आयो आ चई हाजरा इस्माइल काथे आ तुझो शोवर इब्राहिम खलीलुल्लाह काथे आ चई खलीलुल्लाह बच्चे सां प्यार करण आयो आ चई हाजरा तोखे पतो ही कोने मीना जे मैदान ते इस्माइल के कोण वठी वियो आ चई हाँ केड़ियूं गालियूं तो करे अबो पंहिंजे बच्चे के कीअं कोंदो जे अर्श वारे जो कोन्हो जंहिंजे अर्श वारे जो कोन्हो हिते हिकिड़ो इस्माइल आहे कई इस्माइल जहिड़ा बच्चा हुजनि मां रब जे नाले ते कुर्बान करण जे लाइ तयार आहियां। मथो ऐलान तो थे हाजरा हाजरा तुझा लफ्ज़ मुबारक वणी विया जन्नत मां दुंबो मोकले तो को आया बच्चो इस्माइल बचाए तो जाए छोटा इन जे पुष्ट मोमा के आमना जो लाल पैदा करणो आ एडो काती कंध ते आ ऐलान तो ते काती नाल जाए मुडी थी पो जाए तंजी माना कातिन जे मतो हुकुम हले त कंहिंजो कातिन जे मतो हुकुम हले त कंहिंजो काती चवण मनियो या न बाहि जे मथो हुकुम कंहिंजो हलंदो आहे पोइ बाहि हुकुम मनियो या न भला चांडियो साहिब उतां बाहि जे ॿुधण वारा कन ॾिठा आहिनि अथसि न ॻाल्हाइण वारी ज़बान अथसि न बेज़बानी बेकनी बाहि के रब हिकु दफ़ो सॼो कयो 70,000 मरतबा चो जीउ जीउ सां जवाब ॾिनई जे मां इन मौज़ू ते वञा त मौज़ू मुंहिंजो मटिजी वेंदो। अल्लाह ऐलान तो ते काती न हल जाए मुडी बणजी पो जाए जिबरील जन्नत मो दुंबो खणो खलीलुल्लाह जे कदमन मुबारकन हेठां ज़बीउल्लाह के परहणी परे करे दुंबो ॾीस दुंबो आयो काती हली पो जाए काती हली हेरे रे मारे निहार हे कुरान पाक मुझे मथे ते आ उहो नबी आ जंहिंखे सबे रब पंहिंजो दोस्त बनायो आहे मामूली कपड़े जी पट्टी अखियुनि ते ॿधी पई आहे पर ख़ैब जो पतो कान थो पए त बच्चो तो कोहा कि न दुंबो तो कोहा जंहिंजी माना ख़ैब जी ख़बर रखण वारो केरु
खाती हली रत निकती अखन मुबारकन के लगी दिल में खुश तो थे त बच्चो ज़बह थियो अखन मुबारकन तो पट्टी जो लाथई नजर जो कहीं त नंढड़ो इस्माइल पर सुम्ही पियो आहे। अल्लाह नजर करे तो चे इस्माइल ओ पुट इस्माइल कंहिंजी बाबा पुटरा गो वचन केड़ो पे क्युई वायदो केड़ो पे क्युई त सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। पुत्र जी बाबा अगो बचन पे कई वायदो पे कई त इंशाअल्लाह मूंखे सब्र वारन मौला ने पुट पेरन जे ठोकी निकरी वए ते तो बाबा ओ बाबा जाते सुमारियो थी उते वेठो पियो आहे बाबा हे तुम्बो काॾो आयो हीअं बाहूं मुबारक अको भी बधियूं मीठो आहे बच्चो भी बधियूं मीठो आहे चवनि था चइबो इम्तिहान में नाकाम थियासीं मथो ऐलान थो थिए या इब्राहीम कद सब्दक़त रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मोहसिनीन। इब्राहिम घबराए ना असां भलारन गे इएं ई बदलो ॾींदाऊं। बच्चो मुरके पियो मुरके मोटी आहे मौज़ूअ ते चतो बादशाह केड़ी ताकत जलादन गे जेके मांखे कोंदा जड़ी मूंखे बचाइण वारी ज़ात रब जी मौजूद आ। बादशाह केड़ी ताकत आ कातन के जेके मांखे पवंदियूं। बादशाह रोई वेठो कि शहजादा शहजादा इहो कीअं की पहिरियों दीदा तो में कमें खुश आमदी पकड़े आया। शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे चए तो बादशाह पहिरियों दीद तो में कमें तो भी चयो कुस्से वजीरन भी चयो कुस्से हकीमन भी चयो कुस्से अब अमामी मामला अल्लाह जे हवाले क्या जानो कारो ॾिठम दरवाजा बंद मां चयो अल्लाह सब दरवाजा बंद तुझो दरवाजो खुलियल आहे मथे न रखियम अल्लाह मूंखे बचाइण वारो तूं आहीं। मथो आवाज मिलियो आहे पाना न रो अॼु तुझे रब तोखे कातिल मो बचाए छॾियो थी। बादशाह रोई वेठो इन जे अबे ॾे अम्मा ॾे नज़र कयईं चयईं उथो इनाम वठो बच्चो भी वतियूं वञो इनाम भी वतियूं वञो मां मरां तोड़े बचा शहजादो कुहाणो ई कोन्हे छो त बीमारीअ मो मटे सिहत ॾियण वारो केरु तॾहिं तो चए इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह जिन शख़्सन चयो त अल्लाह असांजो रब सुमस्तकामो उन ॻाल्हि ते पक्का थी हुई था दुख मिलियन तकलीफ़ूं मिलियन रब सां के शरीक ऐं भाईवार न चयो। क़ुरान तो चए मरण वारे टाइम ते जा मलाइक साइरां दी वारे पासे न वेंदा चवंदा अल्लाह तख़ाफू वला ताज़नू अॼु कोई खौफ न कर काई गिणती न कर अॼु असां तोखे जन्नत जी खुशखबरी जणायाऊं। जे चाहियो था त बिस्तरे ते जन्नत जी मुबारकबाद मिले अॼु वाइदो कयो चओ रब खे अकेलो करे मञींदासीं। अॼु वाइदो कयो जो टाइम जान में जान आ चओ न रहमत वारे क़ुरान पाक खे जीअ में जायूं ॾींदा रहंदासीं। अॼु वाइदो कयो जो टाइम जान में जान आ चओ हक़ जी जमात जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदा रहंदासीं। ॿुधो ॿुधो चांडियो साहबो ॿी क़ौम वारो मुबारक आहे तव्हां असांखे जो रब काइनात अवां असांखे फारूकिन जे टोले जमीयत उलमा इस्लाम सां वाबस्तगी नसीब फरमाई आहे। रब काइनात
अवां के हैदरन जे टोले जमियत उलमा इस्लाम सां वाबस्तगी नसीब फरमाइया और रब्बे कायनात अवां के हुसैन जे टोले जमियत उलमा इस्लाम सां वाबस्तगी नसीब फरमाइया। मौलाना पुछा त करना त जमियत उलमा इस्लाम फारूकी टोलो किया, जमियत उलमा इस्लाम हैदरी टोलो किया, जमियत उलमा इस्लाम हुसैनी टोलो किया। बुधो बुधो 14 साल पहिरियों 1400 साल पहिरियों और रब्बे कायनात जेको शहादत जो एजाज सुबुह जी नमाज़ ते सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु के नसीब कियो और रब्बे कायनात 1400 साल गुज़रण खां बाद जमियत उलमा इस्लाम जे सरवान जमियत उलमा इस्लाम जे अगवान अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद के सुबह जी नमाज में नसीब करे। रब दुनिया के समझायो दुनिया मारो फारूक जो टोलो आ त जमियत उलमा इस्लाम आ और रब्बे कायनात जेको शहादत जो एजाज 1400 साल अॻु सोने अलिया हक जे वलिया शेर जलिया के कूफे जे जामे मस्जिद में सुबह जी नमाज ते नसीब कियो और रब्बे कायनात वो शहादत जो एजाज शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद के सुबह जी नमाज ते नसीब करे। रब दुनिया के सबक ॾिनो दुनिया मारो हैदरन जो टोलो आ त जमियत उलमा इस्लाम आ और रब्बे कायनात नमाज जुम्मा जे सजदे में जेको शहादत जो एजाज इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु के नसीब कियो और रब्बे कायनात वो शहादत जो एजाज सुबह जी नमाज में इमाम हुसैन जे आशिक इमाम हुसैन जे परवाने हुसैन जे टोले जे अगवान शहीद खालिद महमूद के सुबह जी नमाज जे सजदे में नसीब करे। रब दुनिया के समझायो दुनिया मारो हुसैन जो टोलो आ त जमियत उलमा इस्लाम आ। अज वायदो कयो तो हुसैन जे टोले जो साथ ॾींदा रहंदासीं। ज़ालिमन समझो बातिल समझो त शहीद खालिद महमूद के शहीद कंदासीं। जमियत उलमा इस्लाम जा कारकुन पांजे मौकूफ तो फिरी वींदा, जमियत उलमा इस्लाम जा कारकुन पांजे मशन तो हटी वींदा, पर ना 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 हिक हिक शहीद जे खून जे कतरे मां हिक हिक चो गाज़ी जरूर उथंदो। तॾहिं के अल्लाह वारे चयो आ दुनिया मारो के अल्लाह वारे चयो ये बाजी खून की बाजी है। आखिरी बात बस मैं खत्म तो क्या ये बाजी खून की बाजी है, ये बाजी तुम ही हारोगे। हर घर घर से हर बच्चा खालिद बनकर निकलेगा, तुम कितने खालिद मारोगे। वायदो क्यों तो इंशाअल्लाह इंशाअल्लाह सुम्मा इंशाअल्लाह ये सानी शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जे कातलन के सरेआम सखर जे घंटा घर ते फांसीअ जे फंदे ते न लटकायूं। जो इंशाअल्लाह अल्लामा राशिद महमूद अल्लामा नासिर महमूद जो चो हुकुम थियो जो इंशाअल्लाह मथन ते पटका ना जो कफन बदी जरूर निकरी ईंदासीं। केड़ा केड़ा निकरंदो केड़ा केड़ा निकरंदो। तकबीर नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम। असा गरीब जरूर पर बेगैरत कोन्हो। असा के अमरन गैरत वारी ठंग प्यारी आ तो असा जान जे जन वारो ॾींहुं शहादत जे ॾींहुं के चो ईद जो ॾींहुं समझंदा हूं। अज वायदो कयो जो इंशाअल्लाह हिन जे निज़ाम आण जे लाइ उलमाए हक जो साथ ॾींदा रहंदासीं। अज वायदो कयो जो इंशाअल्लाह हक जी जमात जमियत उलमा इस्लाम जो साथ ॾींदा रहंदासीं। तॾहिं मूं इश्क में ही ॿ टे लफ़्ज़ लिखिया त जमीयत सां दिल मुंहिंजी जमीयत सां दिल मुंहिंजी जमीयत ॼण वतन मुंहिंजो। जमीयत जे हिन आलमनि जे हथनि सां दफ़न थींदुसि पोइ जमियत उलमा इस्लाम जे परचम सां गॾु कजो कफन हिन सूमरे जो। ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।